जॾहिं मर्द मर्द सां बेहयाई कंदो आहे न, नर नर जे वेझोड़ो थींदो आहे, उहा ज़मीन ॾकी वेंदी आहे। ज़मीन चवंदी आहे मालिक मोकल ॾे त गिरकायान, ज़िंदा ग़रक़ कयान। आसमान ॾकी वेंदो आहे, मौला मोकल ॾे, मथां पत्थर वसायांसि, शिकिल बदिलाए छॾियांसि। रब फरमाईंदो त मां हिल्म वारो बुर्दबारी वारो रब आहियां, मोहलत ॾियांसि तो, मन तौबह करे मन मोटी पवे त मां माफ़ी ॾियांसि। पर जेकॾहिं तौबह न कंदो त इन ज़मीन में पूरबो, ओ ज़मीन पोइ अॻियां पोयां हिसाब वठिजांइ। अखि खे बुरी नज़र खां बचाए, परावा नंग परायूं न्याणियूं उन्हनि जी हिफ़ाज़त ईअं कर जीअं पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कंदो आहीं। हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए त ज़िना ओधर मोटाए बि आहे न, जेको पराए नंगनि सां ज़िना थो करे न, इहा ओधर उन जे नंगनि मां अदा कई वेंदी। ये न समझो तो तुझी इज्जत महफूज रहंदी, जे ॿियनि जी इज्जत जा लोढ़ा लताड़ींदे तुझे कोटन में भेलाड़ा पजी वेंदा। मन दहका दुहिका, जेको ॿिए ते खिलंदो आहे रब उन ते राज खिलाए छॾींदो आहे। मुसलमानो अख पटियो, मुसलमान